माहवार मैगजीन हमसरी हैदराबाद शुमारू अगस्त 2001 है। पेश खिदमत है जाहिदा अबड़ो जो नज़्म जॾहिं मूंखे ख़बर पई। आवाज़ साकिब अबड़ो। जॾहिं मूंखे ख़बर पई त मूंखे धरतीअ ते हिकु औरत बणाए उमाणियो पियो वञे, मां जल्द ई मुसव्विर जे दर ते पहुतुसि। दर बंदि हुआ, पोइ बि कावड़ में अंदरि घिड़ी वियुसि। मूंखे ॾिसी मुसव्विर मुरकी ॾिनो। मुरकंदे पुछाई, छा ॻाल्हि आहे? तुंहिंजे अंदरि एॾो ताव छो? छाला? मूं साणिस अखियुनि में अखियूं मिलायूं। कावड़ मां सुवाल कयो, तूं मूंखे छो थो उमाणी? वरी माराइण लाइ, कारी कराइण लाइ, वैश्या बनाइण लाइ, वैश्या बनाइण लाइ, ताना ॿुधाइण लाइ? मुसव्विर मुरकी ॾिनो ऐं चयाईं, इन खां सवाइ को चारो नाहे। नारीअ बिना सभु निर्गा आहिनि। तूं ई त आहीं जो उते जीवन आहे, सूंह आहे, प्रेम आहे, शक्ति आहे। तूं ई उते मुंहिंजमान आहीं। तोखां सवाइ सभु तबाही आहे। तूं ई त सॼे उन वायुमंडल खे तब्दील कंदी आहे। तोखे मुंहिंजो साथ ॾियणु घुरिजे। मूंखे तो ते भरोसो आहे। ऐं मां मुरकी पियसि। हमसरी मैगजीन में शाया थींदड़ मवाद के हासिल करण लाइ जेकर अहां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध के सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।